ला इलाहा इल्लल्लाह। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न सय्यदना व नबियना व हबीबना व महबूबना व महबूब रब्बिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। आशिक वया नहीं जिते जाए न जिब्राइल, मोहबसंदे मैदान में जिते मागु न मीकाईल। आगो थी उता लंघ्यो छदे अध में इसराफील। इहदिना सिरातल मुस्तकीम उते न इज़राइल। गुलाम हैदर गोदड़िया नया सिट्र सबील। अठई पहर अथई आशिक गुम अल्लाह में। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सल्लल्लाहु अलैहि या व सल्लम अलैका या। अज़ीज़ाने मुहतरम प्यारा मुसलमानों दोस्तों भाइयों अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह। अज भलारी रात 27 रजब जिया। हिन रात में अल्लाह ताला पांजे प्यारे महबूब असांजे नबी तमाम नबियन जे सरदार इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अरशन जो सैर करायो हो, पंहिंजो दीदार करायो। हालांकि सोने नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ या कंहिं ॿिए जे लाइ जॾहिं तव्हां हिकिड़ी शइ खे पहिरियां इन ॻाल्हि खे गौर सां ॾिसो त जॾहिं माण्हू खे पंहिंजे महबूब जो दीदार थींदो आहे त हुन खां ॿियूं तकलीफ़ूं ग़म विसरी वेंदा आहिनि। हदीस पाक में अचे थो जॾहिं शहीद थींदो आहे ज़ाहिरी तौर हू गुज़ारे वेंदो आहे, पर अल्लाह ताला खे अर्ज़ कंदो आहे या अल्लाह मूंखे दुबारा ज़िंदा कर, मां वरी शहीद थियां। वरी जहिड़ो कर वरी शहीद थियां, वरी जहिड़ो कर वरी शहीद थियां। छाजे करे या अल्लाह इहो बार बार शहीद जी तमन्ना हूंदी आहे। जन्नत उहा त हुनखे हूअं ई मिली वई, ॿियूं नेमतूं मिली वियूं, पर बार बार हो शहादत इन जे करे घुरंदो आहे त दुनिया में जेके बि हुन तकलीफ़ूं ॾिठियूं, ग़म ॾिठा, परेशानियूं ॾिठियूं,
पर शहीद थियण महिल हुनखे अल्लाह रब्बुल आलमीन जो दीदार थींदो आहे ऐं दीदार इलाही में उहा लज़त आहे जो ॿियूं सभु नेमतूं हुन खां विसरी वेंदियूं आहिनि, सिर्फ़ु रब रहमान जी यादि हूंदी आहे। उन अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू सोने नबी खे मेराज करायो। चंद गुज़ारिशात तव्हांजे आॾो अर्ज़ु कंदुसि त मेराज मौजज़ो आहे। मेराज छो थियो? सोने नबी पाक अलैहिस्सलाम खे मेराज कराइण जो सबबु छा हो? ऐं मेराज में 3 मंज़िलूं क़ुरान बयानु कयूं, उहे इंशा अल्लाह थोरो थोरो मिड़ई मुख़्तसिर अर्ज़ु कंदुसि। अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू पंहिंजे महबूब अलैहिस्सलाम खे जॾहिं तव्हां असां ॾे मबूस फरमायो त सोने नबी पाक अलैहिस्सलाम जे लाइ रब करीम क़ुरान पाक में हिकिड़ी आयत फरमाई आहे। दिलि चवे थी तव्हांखे उहा ॿुधाए अॻिते पंहिंजो मज़मून शुरू कयां। सभई गॾिजी पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू कुरान पाक में इरशाद फरमायो, या अय्युहन नासु क़द जाकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। ओ इंसानो, मां रब करीम जी ज़ात तव्हां ॾे पंहिंजो प्यारो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा मोकिलियो आहे, पर मुंहिंजो महबूब अलैहिस्सलाम तव्हां ॾे बुरहान बणिजी आयो आहे, मौजज़ो बणिजी आयो आहे। ॿिया अल्लाह जा नबी ईंदा हुआ, उन्हनि खे मौजज़ा बि मिलंदा हुआ, पर जॾहिं मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा खे अल्लाह पाक मोकिलियो आहे त मथे जे वारनि खां वठी पेरनि जे नहनि जी चोटीअ ताईं सॼे जो सॼो मौजज़ो बनाए मोकिलियो आहे। मुंहिंजो महबूब अलैहिस्सलाम जॾहिं दुनिया में अचे त मुस्तफ़ा जो अचण बि मौजज़ो आहे, सोणो नबी हलंदो आहे त हलण बि मौजज़ो आहे। अल्लाह जो नबी कलाम फरमाए त मुस्तफ़ा जो ॻाल्हाइण बि मौजज़ो आहे। अहिड़े नमूने सां अल्लाह ताला सभई मौजज़ा अता फरमाया, पर सभिनी में अज़ीम मौजज़ो मेराज वारो अता फरमायो। 27 जी राति अर्शन ते घुराए रब दीदार करायो। ॿिया मौजज़ा बि हुया, उहे बि मुस्तफ़ा जा शान पंहिंजी जाइ ते, पर सभिनी में अज़ीम मौजज़ो मेराज जो आहे। अर्शन ते मुस्तफ़ा जो पहुचण बि मौजज़ो आहे। अर्शन ते मुस्तफ़ा जो पहुचण बि मौजज़ो आहे। 1 मिंट में पुॼी घर मोटण बि मौजज़ो आहे। हाणे तव्हां थोरो गौर कजो, जॾहिं ॿिया मौजज़ा ईंदा हुआ त उन्हनि जे पोयां को न को सबबु हूंदो हो। ज़ाहिरी तौर जेकॾहिं तव्हां ॾिसो ॻोह मुस्तफ़ा जे साम्हूं ॻाल्हायो पिए, छाजे करे ॻाल्हाई? यहूदी चयो या रसूल अल्लाह ॻाल्हाए त मां ईमान आणियां, इन जे करे ॻोह ॻाल्हायो। चंड मुस्तफ़ा चीरे ॾेखारियो, काफ़रनि मुतालबो कयो हो। ईअं ॿिया मौजज़ा कंहिं सबब जे करे, कंहिं वजह जे करे थींदा आया, पर मेराज वारो मौजज़ो छाजे करे पेश आयो? इन जे पोयां हिकमतूं खोड़ सारियूं आहिनि, पर मां तव्हांजे आॾो अर्ज़ु करणु चाहियां थो। जॾहिं आदम अलैहिस्सलाम खां वठी नबी पाक अलैहिस्सलाम ताईं तमामु नबीअनि दावा कई, व इलाहुकुम इलाहुं वाहिद। ए इंसानो ॿुधी छॾियो, तव्हांजो माबूद आहे त अकेलो वहदहू ला शरीक रब्बुल आलमीन, उन खां सिवा को माबूद नाहे। सभिनी नबीअनि जी इहा दावा ही। आदम अलैहिस्सलाम जॾहिं ऐलान कयो तव्हांजो माबूद अकेलो अल्लाह आहे,
नूह बि इहा दावा कई माण्हुनि पुछो अल्लाह ॾिठो अथई ॾिठो कोन्हे आहे वहदहु ला शरीक जॾहिं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम दावा कई त अल्लाह वहदहु ला शरीक माण्हुनि पुछो ॾे ख़बर जंहिं अल्लाह खे अकेलो मञे थो उहो ॾिठो अथई ॾिठो कोन्हे मूसा खे चयो तो ॾिठो हूंदो उन बि चयो मूं बि नाहे ॾिठो जंहिं महिल ख़ातमुन नबिय्यीन मुहम्मद मुस्तफ़ा जो वारो आयो अल्लाह जे हबीब ऐलान फरमायो व इलाहुकुम इलाहु वाहिद तव्हांजो अकेलो माबूद वहदहु ला शरीक अल्लाह कुरैश ने पुछो ॾियो ख़बर उहो अल्लाह ॾिठो अथव फरमाइनि था रई तो रब्बी बिअयन रास मां मोहम्मद पंहिंजे रब खे हिन मथे वारे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां इहो मुंहिंजे महबूब अलैहिस्सलाम जे मेराज जो हिकिड़ो सबबु बयानु कयो वियो आहे त इन जे करे मेराज करायो वियो जो ॿिया नबी सगोरा उहे अल्लाह जा नबी जॾहिं अकेलो अल्लाह चवंदा हुआ बुत बेकार माण्हू चवंदा अल्लाह ॾिठो अथव न मुस्तफ़ा करीम फरमायो मां पंहिंजे मथे वारे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां हबीब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मके पाक में ऐलान फरमायो ला इलाहा इल्लल्लाह तव्हां चओ त अल्लाह वहदहु ला शरीक ॿियो को बि माबूद कोन्हे को त काफ़र तकलीफ़ूं ॾियणु लॻा मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे परेशानियूं ॾियणु लॻा अज़ियतूं ॾियणु लॻा अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उन टाइम जेको गॾु हो हज़रत अबू तालिब मुस्तफ़ा जो चाचो हो उहो साथ में रहियो पर हिकिड़ो अहिड़ो साल आयो जो उहो बि वफ़ात करे वियो मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम तां पंहिंजो माल क़ुर्बान करण वारी रफ़ीक़ हयात हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा उहा बि वफ़ात करे वई मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम खे काफ़र बि अज़ियतूं ॾियणु लॻा इहे परेशानियूं दूर करण जे लाइ रब्बुल आलमीन पंहिंजो दीदार करायो या इलाह या रसूल अल्लाह मां रब जो दीदार कर त दुनिया जूं तकलीफ़ूं तोखां दूर थी वेंदियूं जीअं मां शुरू में ॿुधायो आयुसि त शहीद खे जॾहिं अल्लाह जो दीदार थींदो आहे त ॿिया ग़म विसरी वेंदा आहिनि या रसूल अल्लाह दुनिया जूं आरज़ी परेशानियूं इहे पाण ई ख़तमु थी वेंदियूं जॾहिं रब जो दीदार थींदो इन जे करे मुस्तफ़ा खे अर्शनि ते घुरायो वियो कुझु माण्हू वरी चवंदा यार ॻाल्हि त ठीकु आहे पर हिकिड़े मिंट में तव्हां त चओ था मिंट बि कोन थियो सेकंड बि कोन गुज़रियो पोइ एतिरी देरि में अर्श ते वियो सॼो सैर सफ़र करे वरी मोटी कीअं आयो इहो सम्झ में ॻाल्हि नथी अचे चवंदा हो न ज़ंजीर भी हिलती रही बिस्तर भी रहा गरम एक ही पल में सुए अर्श गए आए मोहम्मद हिकिड़ी घड़ीअ में एतिरी देरि थी जो उहो कड़ो बि हलियो पे पाणी बि हलियो पे बिस्तरो बि गरम हुज़ूर मोटी आया देरि एतिरी इहो कीअं थियो इमाम फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह तफ़सीर कबीर में उहो इमाम जंहिं शैतान जे ख़िलाफ़ु 1000 दलील लिखिया उन इमाम इन ॻाल्हि जा जवाब ॾिना आहिनि सिर्फ़ु मां ॿ तव्हांखे ॿुधायां थो पोइ अॻिते हलां फरमाइनि था क़ुर पाक फरमाईंदो आहे वले सुलैमान अर्रीह गुदुव्वुहा शहरुन व रवाहुहा शहर अल्लाह ताला पंहिंजे प्यारे नबी हज़रत सुलैमान अलैहिस्सलाम जे ताबे हवा फरमाई हुई उहो सुलैमान नबी हवा खे हुकुम कंदो हो महीने जो फ़ासिलो 2 कलाकनि में तय करे वेंदो हो जेकॾहिं हज़रत
सुलेमान नबीअ जे हुक्म ते हिकिड़ी हवा हज़रत सुलेमान जे तख़्त खे कलाक में महीने जो सफ़र कराए सघे थी त सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही रब त वॾी कुदरत वारो क़ादिर मुतलक जेकॾहिं हवा खे एतिरी ताक़त आहे त रब खे इहा ताक़त आहे जो हिकिड़े सेकंड में अर्शनि जो सफ़र कराए सघे थो। अकुल में भले न अचे, सम्झ में भले न अचे, महीने जो सफ़र कलाकनि में गुज़री सघे थो, हवा करे सघे थी त रब करे सघे थो। फरमाइनि था इन जो ॿियो मिसाल बि हिकिड़ो आहे। अल्लाह ताला जे प्यारे नबी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो त मुंहिंजी दरबार में बीबी बल्कीस अचे थी पर इन जे अचण खां पहिरियां तख़्त खपे त उन टाइम ते हिकिड़े माण्हू चयो क़ाल लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताबे अना आतीक बिही क़ब्ल अन यरतद्द इलैका तरफ़ुक। फरमाइनि था हज़रत आसिफ़ बिन बरखिया चयो त अखि छिंभण खां पहिरियां तख़्त पेश कंदुसि। उहो तख़्त जेको हज़ारे मेल परे पियो हो जेकॾहिं अखि छिंभण खां पहिरियां आसिफ़ बिन बरखिया तख़्त आणे सघे थो त मुहम्मद अर्शन जो सैर करे सघे थो। भले मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हाणे अल्लाह पाक सफ़र शुरू फरमायो मेराज जो पर दुनिया में चंद सेकंड बि कोन आहे। अल्लाह पाक जिब्रील खे हुकुम फरमायो जिब्रील वन महबूब अलैहिस्सलाम खे मेराज ते वठी आहे बुराक काहे वन। बुराक वठी जिब्रील अमीन मुस्तफ़ा जी दरबार में पहुतो। वञ जिब्रील हुज़ूर जे दर ते सभिनी मलाइकनि हूर निसाण। वञ जिब्रील हुज़ूर जे दर ते सभिनी मलाइकनि हूर निसाण। पेर चुमी पोइ अदब सां चइजां कुम या हबीबी मेराज माण। वञ जिब्रील हुज़ूर जे दर ते। क़ुरान पाक हाणे इहा मंज़िल पहिरीं शुरू थी। जिब्रील अमीन आयो मुस्तफ़ा हलियो। अल्लाह ताला जी ज़ात फरमाईंदो आहे सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। मां रब करीम वो शान ऐं अज़मत वारो अल्लाह जंहिं मां रब करीम पंहिंजे प्यारे महबूब मुहम्मद मुस्तफ़ा खे मके पाक खां बैतुल मक़दस ताईं सैर करायो आहे। हिकिड़ी शइ ते गौर कजो, उहा गौर जी ॻाल्हि ही आहे त अल्लाह ताला फरमाए सघे पियो सुब्हानल्लज़ी असरा रसूलहू। उहो रब जंहिं पंहिंजे रसूल खे सैर करायो या असरा मुहम्मदन असरा नबीअहू पंहिंजे नबी खे सैर करायईं। पर अब्द जो ज़िक्र छाजे करे आहे? इन जे करे जो अल्लाह पाक जॾहिं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे अर्शन ते घुरायो त रब करीम फरमायो या रसूल अल्लाह हाणे हिन किस्से खे क़ुरान में बयानु करिणो आहे। हदीस पाक में लिखियो पियो आहे। इमाम फ़खरुद्दीन राज़ी इहा तफ़सीर में लिखी आहे। हदीस फरमाइनि था अल्लाह जे हबीब खे रब फरमायो या रसूल अल्लाह क़ुरान में बयानु करिणो आहे। मां इहो कीअं शरफ़ बयानु कयां, इहा शान जी ॻाल्हि कहिड़े लफ़्ज़नि सां बयानु कयां। अल्लाह जो हबीब चए थो या इलाहल आलमीन बि तंसबनी इला नफ़्सिक। ओ मुंहिंजा मौला मूंखे
पंहिंजी ज़ात ॾे निस्बत कजां बेउबूदियत यानी मूंखे बानो चइजां पंहिंजी ज़ात ॾे यानी ज़मीर हुजे जेका तो रब ॾे हुजे ऐं मूंखे अब्द चइजां त मां तो रब जो बानो आहियां मूंखे बानो करे क़ुरान में ज़िक्र कजां रब करीम फरमायो जेको लफ़्ज़ मुंहिंजे हुज़ूर खे पसंदि आहे मां रब बि उहो ज़िक्र करे मेराज बयान कंदुसि छो त मुस्तफ़ा फरमायो मूंखे उबूदियत सां बानाइब अब्द जो लफ़्ज़ पंहिंजे तरफ़ निस्बत सां यानी अब्द हू उन जो बानो अलाह जो निस्बत थी वई अलाह ॾे इहो मूंखे प्यारो आहे इहो ज़िक्र कर रब करीम फरमायो सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला ओ रब करीम पाक जय रब करीम पंहिंजे प्यारे महबूब बाने खे सैर करायो पर रात जे थोरड़े हिस्से में अर्शन जो भी सैर करायो आहे लैलन रात जे तमामु थोरे हिस्से में इन अब्द में हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आहे अक्सर माण्हू खोड़ चवंदा आहिनि त नबी खे मेराज त थियो हो पर ख्वाब में हो या रूह खे हो पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अब्द क़ुरान में जाथे बि आयो आहे रूह ऐं जिस्म जे लाइ आयो आहे सिर्फ़ु रूह जे लाइ अब्द कोन चइबो आहे अब्द उहो हूंदो आहे जेको जहिड़ो जागंदो माण्हू हुजे उनखे अब्द चइबो आहे क़ुरान फरमायो असरा बिअब्दिही मतिलबु मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे जिस्म मुबारक सां अर्शन जो सैर कयो आहे ख्वाब में न ख़्याल में न महबूब मुस्तफ़ा हक़ीक़त में अर्श अज़ीम तां थी महबूब मुस्तफ़ा मोटी आयो हिकिड़ी मंज़िल ई आई उन खां बाद में क़ुरान पाक ॿी मंज़िल जो अॻिते बयान फरमायो सूरह इंशिकाक में लतरकबुन्न तबक़न अन तबक़िन फमा लहुम ला युमिनून या रसूल अल्लाह तो मोहम्मद त सैर कयो हिकिड़े आसमान खां ॿिए आसमान जो तबक़ अन तबक़ यानी हिकिड़े आसमान खां ॿियो आसमान ॿिए खां टियों टे खां चोथों आसमान सतनि आसमाननि जो तो सैर कयो आहे पर जंहिंखे नाहे मञणो उहो कोन मञींदो तो मोहम्मद अर्शन जो सैर कयो आहे तो सफ़र कयो आहे पर जंहिंखे ईमान नाहे आणिणो उहो त ईमान कोन आणींदो जंहिंखे मञणो आहे उहो पाण ई मञींदो मुंहिंजा अदा मुंहिंजे प्यारे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आसमाननि खां अॻिते सफ़र शुरू कयो आहे अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो वन नज्म इज़ा हवा मा दल्ल साहिबुकुम वमा गवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्यु यूहा अल्लाह ताला फरमाए थो मुस्तफ़ा चमकंदड़ सितारो आहे इन चमकंदड़ मोहम्मद जो मां रब खे कसम आहे जॾहिं अर्श अज़ीम तां मेराज करे मोटियो पे जॾहिं मुस्तफ़ा वापसि आया पे काथे विया सफ़र केतिरो पर अल्लाह ताला फरमाए थो मा दल्ल साहिबुकुम वमा गवा ओ मके जा कुरैशियो तव्हां चओ था त इहो कीअं थी सघंदो अलाए मुस्तफ़ा सच थो चवे अलाए न मां क़ुरान में फरमायां थो महबूब मुस्तफ़ा कॾहिं बि ग़लति न चवंदो आहे जेको बि चवंदो आहे मां रब जे तरफ़ खां वही हूंदी आहे मुस्तफ़ा पोइ बयानु फरमाईंदो आहे अॻिते अल्लाह ताला फरमायो सुम्म दना फतदल्ला फ़कान क़ाब क़ौसैन औ अदना अल्लाह ताला जी दरबार में जॾहिं मुस्तफ़ा हाज़िर थियो त एतिरो अल्लाह ताला शर्फ़ अता फरमायो रसूलुल्लाह खे जो जीअं हे ॿ भेरूं हूंदियूं आहिनि पाण में मिलियल एतिरो फ़ासिलो इन खां बि रब चए थो थोरो फ़ासिलो हो मुस्तफ़ा में ऐं अल्लाह पाक जे दरमियान यानी महबूब अलैहिस्सलाम खे रब्बुल आलमीन एतिरो क़ुर्ब अता फरमायो पंहिंजे दीदार में उन खां बाद जॾहिं महबूब अलैहिस्सलाम अॻिते विया सफ़र ते किथां सिदरतुल मुंतहा खां मथे अर्श अज़ीम ॾे सफ़र शुरू थियो त
तो सोने नबी करीम अलैहिस्सलाम सां जिब्रील गॾु हो। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुदि बयानु फरमायो आहे। पाण करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था अतानी जिब्रील कान सफ़ीर बी इला रब्बी। जिब्रील मां सां गॾु हो केसी ताईं या रसूल अल्लाह? फरमाइनि था सिदरतुल मुंतहा ताईं। पोइ वक़फ़ इंद ज़ालिक जिब्रील बीह रहियो। चई साईं मां हिते बीहंदुसि। हबीब मुस्तफ़ा छा फरमायो? सुभान अल्लाह चओ त ॿुधायां। मुंहिंजे महबूब अलैहिस्सलाम फरमायो या जिब्रील फी मिस्ल हाज़ल मक़ाम यतरुकुल ख़लील ख़लीलहू। जॾहिं अहिड़ी जॻह ते को बि कोन्हे को सिर्फ़ु मां आहियां ऐं मूंसां गॾु तूं आहे त मूंखे ॿुधाए अहिड़ी जॻह ते दोस्त खे को न छॾींदो आहे, तूं मूंखे अकेलो छो पियो छॾे? जिब्रील अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह जेकॾहिं मां अॻिते वेंदुसि त मुंहिंजो सॼो जिस्म सड़ी वेंदो। मां नूर बर्दाश्त करे कोन सघंदुसि। अॻिते नूर तमामु तेज़ आहे। अल्लाह जो हबीब फरमाए थो भला ठीकु आहे हलक मिन हाजत का तोखे परेशानी का ज़रूरत को मक़सदु हुजे त ॿुधाए मां मुहम्मद रब खां मंज़ूर कराए अचां। जिब्रील का शइ खपई त ॿुधाए मां अल्लाह खां तोखे वठी ॾियां। हलक मिन हाजतिन। जिब्रील अमीन अर्ज़ थो करे या मुहम्मद सल्लल्लाहु अन अबसुत जनाहे अला सिरात ले उम्मतिका हत्ता युजव्विज़ु अलैहि। या रसूल अल्लाह क़यामत जो ॾींहुं थींदो पुल सरात तमामु सन्हड़ी आहे, वार खां बि सन्ही आहे, तव्हांजा उम्मती उतां गुज़री कोन सघंदा। पोइ या रसूल अल्लाह रब खां इहा इजाज़त वठी अचिजो त मां क़यामत जे ॾींहुं पर विछायां, तव्हांजा उम्मती मुंहिंजे पर तां गुज़री वञनि। रब खां इहा इजाज़त वठी ॾियो त तव्हांजा उम्मती मुंहिंजे पर ते गुज़रनि, पुलसरात ते मुंहिंजो पर हुजे। पर महबूब अलैहिस्सलाम फरमायो ए जिब्रील तुंहिंजी महिरबानी तुंहिंजे पर जी ज़रूरत कान पवंदी। छो या रसूल अल्लाह फरमाइनि था मां मुहम्मद मुस्तफ़ा पुलसरात ते अची बीहंदुसि। जॾहिं मुंहिंजो उम्मती उतां गुज़रंदो त मां मुहम्मद चवंदुसि रब्बे सल्लिम या इलाहल आलमीन। मुंहिंजे उम्मती खे सलामती सां उकारजा, उन्हनि खे लोॾो बि कोन ईंदो, सलामत हलिया वेंदा। तुंहिंजे पर जी ज़रूरत कान पवंदी। मशहूरु ॻाल्हि आहे जॾहिं आला हज़रत रहमतुल्लाह अलैह मेराज जो किस्सो पे बयानु फरमायो। फरमाइनि था ज़हे इज़्ज़तो इत्लाए मोहम्मद के है अर्श हक़ ज़ेरे पाए मोहम्मद। फरमायो त इहो त मुस्तफ़ा जो शान आहे जो अर्श बि महबूब जे क़दमनि जे हेठां आहे। पोइ इन नात में आख़िर में फरमायो रज़ा पुल से अब वजद करते गुज़रिए के है रब सल्लिम सदाए मोहम्मद। फरमाइनि था जॾहिं अहमद रज़ा पुल तां गुज़रे ऐं मुस्तफ़ा फरमाए या अल्लाही अहमद रज़ा ख़ैर सां सलामती सां वञे त मां अहमद रज़ा जो ईमान आहे, मूंखे लोॾो बि कोन ईंदो, वजद कंदो लुॾंदो कुॾंदो वेंदुसि, कुझु बि कोन थींदो, पार थी वेंदुसि। छो त मुस्तफ़ा जी दुआ हूंदी। जॾहिं हुज़ूर जी दुआ आहे त पोइ का परवाह ई कान्हे। जॾहिं अल्लामा इक़बाल जे साम्हूं इहो शेर पढ़ियो वियो, अल्लामा इक़बाल वेठो उन जे साम्हूं हिकिड़े नात ख़्वान इहा नात पढ़ी त अल्लामा साहिबु उनखे ॿ शेर ॿिया बि लिखी ॾिना, चई मुंहिंजे तरफ़ों हे बि वधाए पढ़। उहे शेर ॿुधायांव अञा वधीक मज़ो ईंदो। उन्हीं वरी फरमायो तअज्जुब तो ये है कि दोज़ख की आतश लगाए खुदा और बुझाए मोहम्मद। आला हज़रत चयो न पुलसरात तो माया वजद कंदो वेंदुसि, कुझु न थींदो,
पर इक़बाल वरी चयो त अजब तो ये है कि दोज़ख की आतिश लगाए खुदा और बुझाए मोहम्मद। ॿियो कहिड़ो शेरो, मज़ा ये तो देखो कि फिरदौस आला बनाए खुदा और बसाए मोहम्मद। फरमाए तो फिरदौस आला यानी जन्नत जो जेको तमामु वॾे खां वॾो तबिक़ो आहे। जन्नत ठाही त अल्लाह आहे, पर माण्हू त गुमराह बेदीन आहे। इन्हनि खे सिधे रस्ते ते रसूलुल्लाह हलायो। क़यामत जे ॾींहुं जेके गुनहगार हूंदा उन्हनि खे वरी शफ़ाअत करे जन्नत वठी ॾींदा। इहे सभु रसूलुल्लाह जन्नती बनाया, माना जन्नत ठाही अल्लाह, पर उनखे आबाद करण वारो मोहम्मद मुस्तफ़ा आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जॾहिं मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम फरमायो, जिब्रील खे इहो जवाबु ॾेई सुनो नबी अॻिते हलियो आहे। फरमाइनि था जॾहिं मां अॻिते हलां त अॻिते वरी 70,000 नूर जा पर्दा हुआ जेके मां मोहम्मद मुस्तफ़ा हिकिड़े खां पोइ ॿियो, ॿिए खां पोइ टियों, सभई 70,000 किरास फरमाया। 70,000 पर्दनि मां मथे वयसि। पोइ छा थियो या रसूल अल्लाह? उते केरु ॻाल्हाइण वारो कोन हो, उते अजनबियत महसूस थिए पई त अकेलो आहियां। पोइ फ़इंद ज़ालिक नादा मुनादिन बिलुग़त अबी बकर। फरमाइनि था मां मोहम्मद मुस्तफ़ा खे अकेलाइप महसूस थी। उते अबू बकर सिद्दीक़ जे आवाज़ आयो आहे। सिद्दीक़ जेको सुहिणे नबी सां हर जॻह ते गॾु हूंदो आहे। फरमाइनि था मेराज ते वियासीं, उते मां अकेला पियो सम्झा पियो, जिब्रील बि पोइ ते रहिजी वियो। पोइ उते बि अबू बकर सिद्दीक़ जो अल्लाह पाक कलाम फरमायो पिए, पर सिद्दीक़ जे लहजे में। मां नथो चवां, ख़्वाजा मोहम्मद सिद्दीक़ भरचूंडी वारो, उन जी मकतूबात मलफूज़ात कलमी असां वटि मौजूदु आहे। फरमाइनि था जॾहिं हज़रत महबूब मुस्तफ़ा खे रब मेराज करायो, मेराज वारी राति जॾहिं अल्लाह पंहिंजे महबूब सां कलाम फरमाए पियो त उहो कलाम सुहिणे सिद्दीक़ जे आवाज़ में फरमाए रहियो हो। अड़े छा ॿुधायां ॻाल्हियूं गार वारे यार जो, हज़रत सिद्दीक़ अकबर मुस्तफ़ा जे यार जो। ओ सुहिणो सिद्दीक़ जेको सुहिणे नबी पाक अलैहिस्सलाम खे उते बि अल्लाह पाक कलाम फरमायो। रब जो कलाम पाक आहे, अज़ली अबदी क़दीम कलाम आहे, पर जॾहिं मुस्तफ़ा सां फरमायो पिए त उहो बि बिसौत अबी बकर, अबू बकर वारे आवाज़ में। ऐं वरी जॾहिं महबूब अलैहिस्सलाम मोटी आयो, बसि आख़िरी ॻाल्हि मां पंहिंजो ॻाल्हि खे ख़तमु थो कयां। जॾहिं महबूब अलैहिस्सलाम मोटी आया त काफ़िर मके जा उन्हनि पुछा कई, या रसूल अल्लाह ॾियो ख़बर कहिड़ी? त राति भला को कुझु थियो हो करिश्मो? बल्कि ॿी हदीस में त ईअं ईंदो आहे, जेका हज़रत शेर ख़ुदा जी भेण ही हज़रत बीबी उम्मे हानी, महबूब अलैहिस्सलाम सुबुह ते उम्मे हानी खे फरमायो त मां बैतुल मक़दस वियो हुउसि, उतां 7 आसमाननि ते वियो हुउसि, उतां अर्शे मुअल्ला ते। त हज़रत बीबी उम्मे हानी जॾहिं ॿुधो चई सुभान अल्लाह या रसूल अल्लाह, पोइ इहा शान जी ॻाल्हि त मां ॿियनि खे बि ॿुधायां। हुज़ूर फरमायो ॿियनि खे ॿुधाईंदीअं त ॿिया वरी न मञींदा, यानी ॿिया काफ़िर न मञींदा। पोइ बहरहाल ॻाल्हि त खुली वई, माण्हुनि खे ख़बर पइजी वई। पोइ माण्हू छा कयूं, वज़हबू इला अबी बकर, उहे मके जा काफ़िर सिधो अबू बकर सिद्दीक़ वटि आया। उनखे ॿुधायो त तुंहिंजो प्यारो महबूब नबी चवे थो मां अर्श ते वियो आहियां, रब सां मिली आयो हां, बैतुल मक़दस वियो हां।
ॾिस त एॾो कूड़ थी सघे थो। फरमायो जेकॾहिं सुहिणे नबी चयो आहे त मां अबू बकर सिद्दीक़ चवां थो फहुव सादिकुन मुस्तफ़ा कॾहिं बि कूड़ न चवंदो, सचो रसूल आहे। महबूब सच फरमायो आहे। जॾहिं हुज़ूर खे वरी अबू बकर सिद्दीक़ उन्हनि खे जवाबु ॾेई सिधो नबी पाक वटि आयो ऐं सुहिणे नबी खे चई या रसूल अल्लाह काफ़रनि मूंखे हीअ ॻाल्हि चई आहे, या रसूल अल्लाह काफ़रनि मूंखे हीअ ॻाल्हि चई आहे। मां हुननि खे चयो जेकॾहिं मुस्तफ़ा फरमायो आहे त सुहिणो नबी सच फरमाए थो। एतिरी ॻाल्हि थी आहे त हबीब मुस्तफ़ा सॼी ॻाल्हि अबू बकर सिद्दीक़ खे करे ॿुधाई आहे। ऐं जॾहिं फलम्मा तमम जॾहिं मुस्तफ़ा ॻाल्हि मुकमिल फरमाई आहे अबू बकर अर्ज़ थो करे अन अशहदु अन्नक रसूलुल्लाह हक़ा, मां चवां थो यकीनन तूं सचो रसूल आहीं। जॾहिं अबू बकर सिद्दीक़ इहा ॻाल्हि कई त मुंहिंजे मुस्तफ़ा फ़क़ाल लहू हुज़ूर फरमायो व अन अशहदु अन्नक सिद्दीक़ हक़ा, यकीनन तूं वरी सिद्दीक़ अकबर आहीं। जेकॾहिं तूं मां मुहम्मद जी तस्दीक़ करें थो त मां मुहम्मद चवां थो बिना शक शुबे जे तूं बि सचो सिद्दीक़ आहीं। खोड़ माण्हुनि खे त अबू बकर जे सिद्दीक़ हुजण जो दलील न आहे मिलंदो। मां चवां थो त सुहिणे नबी करीम अलैहिस्सलाम त फरमायो जंहिं अबू बकर सिद्दीक़ मां मुहम्मद जी तस्दीक़ कई आहे उहो ई सभ खां सचो सिद्दीक़ आहे। हाणे मुंहिंजा अल्लाह पाक शल तो असांखे महबूब मुस्तफ़ा जी ग़ुलामी अता फरमाए। इहो मां तव्हांखे ॾसियो पिए त महबूब अलैहिस्सलाम अर्शन ते वियो, सॼो कुझु हिन हिकिड़ी राति में थियो। उहा राति कहिड़ी 27 जी राति, ऐं 27 जी राति में वरी अल्लाह ताला पंहिंजे प्यारे महबूब अलैहिस्सलाम जी जॾहिं इहा सॼो कयो न। हाणे खोड़ माण्हू जेके न मञींदा अॻे के चवंदा ख़्वाब हो, निंड हो, मुख़्तलिफ़ क़िस्म जा। हाणे वरी चवनि था 27 22 छा मेराज थियो, पर अलाए कहिड़ी तारीख़ थियो का ख़बर न आहे, 27 हुई कान का। कॾहिं कहिड़ी ॻाल्हि कॾहिं कहिड़ी ॻाल्हि। मुंहिंजा दा खोड़ सारे मुहद्दिसनि लिखियो आहे, उनखां अलावा मुअर्रिख़ीन लिखियो आहे। फरमाइनि था त सुहिणे नबी करीम अलैहिस्सलाम खे मेराज 27 रजब वारी राति में थियो, जंहिंमें इब्न कसीर भी शामिल आहे, इमाम नववी भी शामिल आहे, बदरुद्दीन ऐनी भी शामिल आहे, इब्न जौज़ी भी शामिल आहे। इन्हनि खां सवाइ ॿिया बि खोड़ सारा मुअर्रिख़ शामिल आहिनि। पर फ़तवा जो किताबु आहे, असां अहले सुन्नत वारा त उन तां फ़तवा ॾिसी लिखंदा आहियूं, पर हे जेके दो बंद आहिनि न उहे बि उन तां ॾिसी लिखंदा आहिनि। जेकॾहिं उहो किताबु कढी छॾियो त फ़तवा अधूरी रहिजी वेंदी। फ़तावा शामी मशहूरु आहे, उन में इमाम इब्न आबिदीन लिखियो आहे। फरमाइनि था पिया व जज़मल हाफ़िज़ अब्दुल गनी अल मक़दसी, इमाम हाफ़िज़ुल हदीस अब्दुल गनी अल मक़दसी फरमायो आहे बेअन्नहु लैलतुस साबिअ वल इशरीन मिन रजब, सोने नबी करीम जो मेराज 27 रजब वारी राति में थियो हो। पर पाण अॻिते फरमाइनि था व अलैहि अमल अहलिल अमसार, सिज उभरण खां वठी सिज लहण ताईं वञो, जाते बि मुस्लमान तव्हांखे मिलंदा उन्हनि खां पुछंदो मेराज जी राति कहिड़ी आहे, सभई चवंदा 27 रजब जी राति मुस्तफ़ा मेराज कयो आहे। फ़तावा शामी में इब्न आबिदीन बयानु कयो आहे त उम्मत जा जेके बि शहर आहिनि, जाते बि वञूं, जाते काथे 27 रजब जी राति मेराज वारी राति आहे। लिहाज़ा इन्हनि खे छॾे ॾियो, तव्हां सुहिणे नबी पाक अलैहिस्सलाम सां वफ़ादारी कयो, जेका बि राति आहे। पर असांखे त सुहिणे नबी जे ज़िक्र ख़ैर सां ॻाल्हि आहे, सुहिणे नबी पाक अलैहिस्सलाम जो ज़िक्र करिणो आहे, पोइ जहिड़ी बि राति कजे। पर मेराज जी महफ़िल ऐं सुहिणे नबी पाक अलैहिस्सलाम जे मेराज जो क़िसो, इन सां छा थींदो आहे? फ़ाइदो इहो थींदो आहे जो ईमान मज़बूत थींदो आहे, दिलि मुनव्वर थींदी आहे। ऐं इन खां सवाइ सुहिणे नबी पाक अलैहिस्सलाम जो ज़िक्र करणु ॿुधणु इहो बि इबादत आहे।
अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जो हबीब अलैहिस्सलाम इन ई ज़िक्र ख़ैर जे करे इंशाअल्लाह तो असांखे क़ब्र हशर में छॾाईंदो। चओ आमीन। अल्लाह ताला शाल सोने नबी पाक अलैहिस्सलाम जी मोहब्बत में जियारे ऐं मौत भी अचे तो वो भी सोने नबी पाक अलैहिस्सलाम जी मोहब्बत में अचे। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह। जेको मूं चयो तव्हां ॿुधो, अल्लाह पाक क़बूल फ़रमाए। हाणे उथी भी हो तो सलातो सलाम पढ़जे।